मुशर्रफ फिरोज खान ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक जीडीए तरफा यूसी राजू कीरियो लाइ मुकम्मल पैनल पारां फारम जमा जी जीडीए जूं टिकेटूं जमा करायूं वयूं। इंशाअल्लाह सितारे निशान ते इलेक्शन विढ़ंदासीं। भिरिया सिटीअ जे यूसी राजू कीरियो ते जीडीए तरफा डिस्ट्रिक्ट काउंसलर ज़ाहिद लाको, चेयरमैन लाइ निसार अहमद कीरियो, वाइस चेयरमैन निसार बिरोही, काउंसलर सदाम खासकेली, अफजल कीरियो, गुलाम नबी ड्रखण ऐं सदाम हुसैन कीरियो तरफा नामज़दगी फारम जीडीए जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन ऑफिस में जमा कराए वरता। उन मौके ते यूसी राजू कीरियो ते चेयरमैन जे उम्मीदवार निसार अहमद कीरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवाननि में शऊर अची चुको आहे। हाणे पीपल्स पार्टी जी तॾावेड़ शुरू थी वई आहे। असांखे मुख़्तलिफ़ पार्टियुनि पीटीआई ऐं मुस्लिम लीग नून ऐं ॿियनि जी मुकमल हिमायत हासिल आहे। इंशाअल्लाह बलदियाती इलेक्शन में कामयाबी माणे यूसी राजू कीरियो में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया वेंदा।